सिंध के रेवेन्यू रिकॉर्ड में 5 लाख शक की एंट्रीज जो इंकशाफ सुप्रीम कोर्ट तरफा जमीन का फौरी तौर कब्जा खत्म कराने जो हुक्म एंटी इंक्रोचमेंट सेल कायम करण की हिदायत। चीफ जस्टिस गुलजार अहमद रिमार्क सिंध सिंध में रेवेन्यू की एराज़ी ते वॾे पैमाने ते कब्जा आहिनि। ॿुधायो वञे त कराची में रेवेन्यू की कुल केतिरी एराज़ी ते कब्जा आहिनि। सुप्रीम कोर्ट के हुक्म ते नसल टावर किराइण जूं तैयारियूं शुरू। गैस बिजली ऐं पानी जा कनेक्शन काटा। मुतासिरन जो एहतजाजी मुज़ाहिरो। छिकताण जे ख़ात्मे लाइ पुलिस की वॾी नफ़री हाई अलर्ट। नस्ला टावर की इमारत के किराइण के जदीद टेक्नोलॉजी इस्तेमाल करण जो फैसलो। श्री गैस समेत वफाकी इदारनि मां बरतफ़ थियल मुलाज़िमनि जो सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री तरफ़ मार्च। पुलिस मुलाज़िमनि खे सिंध असेंबली अॻियां रोके छॾियो। लठबाज़ी छिकताण। वज़ीर आज़म इमरान खान जो चीनी सदर शी जिनपिंग सां फोन ते राब्तो। पाकिस्तान ऐं चीनी विच में इक़्तिसादी ऐं वापारी सहकार वधाइण ते इत्तिफ़ाक़। वज़ीर आज़म इमरान खान जो चवणु आहे त गुर्बत जे ख़ात्मे लाइ चीन जूं कोशिशूं सहारा जोगियूं आहिनि। इलेक्शन कमीशन वफ़ाक़ी वज़ीर आज़म स्वाति खे इल्ज़ामनि ते जवाब लाइ वधीक मोहलत ॾेई छॾी। 11 नवंबर ताईं जवाब जमा करण जी हिदायत। कानून सभिनी लाइ बराबरि आहे। मुंहिंजे पेश थियण सां इलेक्शन कमीशन जो वक़ार मज़बूत थींदो। इदारे जी पासदारी लाइ पेश थियो आहियां। आज़म स्वाति। मुस्लिम लीग नून तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त 1 नवंबर खां पेट्रोलियम शयुनि जा अघ ॿीहर वधी वेंदा। अटो खंडु तेल बिजली ऐं गैस अवाम जी पहुच खां परे थी विया आहिनि। नवंबर खां गैस जा अघ बि वधंदा ऐं मिली बि न सघंदी। 3 वरनि ताईं IMF जी ताबेदारी में अवाम जो मुआशी क़त्ल कयो वियो। महांगाई 70 वरनि जी रिकॉर्ड तोड़े छॾियो आहे। इमरान खान ॿीहर महांगाई जो नोटिस वठण जो ड्रामो कंदो। संदसि का हिकमती अमली नाहे। मुल्की समूरनि मसइलनि जो हल इमरान खान जे इस्तीफ़ा में आहे। ज़ालिम हुकूमत जो रस्तो रोके ई महांगाई ते ज़ाब्तो आणे सघिजे थो। रहीम यार खान भरसां 9 ॼणनि जे क़त्ल केस में अहम भराई। इंडर गैंग जा 8 मददगार गिरफ़्तार। DPO जो चवणु आहे त ड्रोन कैमराउनि ऐं जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां धाड़नि जे मददगारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। डोकरीअ में बुनियादी मसइलनि जे हल लाइ मुकमल शटर डाउन हलता। कारोबारी मर्कज़ बंदि। वापारी सियासी समाजी तंज़ीमुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। अॻवान जो चवणु आहे त डोकरी शहर जा बुनियादी मसइला हल न थी सघिया आहिनि। चूंडियल नुमाइंदा शहर जे मसइलनि ते को बि ध्यानु न ॾेई रहिया आहिनि। खरड़े में सूफ़ी बुज़ुर्ग विलायत शाह जे उर्स में भली नस्ल जी बकरियुनि जी नुमाइश। कामूरियूं, ककियूं, केतियूं ऐं नाचनि समेत मुख़्तलिफ़ नस्लुनि जूं बकरियूं पेश। मुख़्तलिफ़ ज़िलनि मां बकरियुनि जे शौक़ीननि जी वॾे अंग में आमद। ऐं T20 वर्ल्ड कप जा अॼु 2 मुक़ाबला थींदा। पहिरीं मैच में ॾखण अफ्रीका वेस्ट इंडीज़ सां मुहादो अटकाईंदी। पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड जी टीमूं बि आम्हूं साम्हूं थींदियूं।